फुलजी लगे कराची में पठान हथियार बंदन सां पूरे दौरान मज़ाहिमत ते गोलियूं हणी ज़ख़्मी कयल फुलजी वासिन ॿिनि पोरियतनि जा जवाबदार गिरफ़्तार करे केस दाख़िल करण लाइ एसटीपी फुलजी जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि जो रैली कढी ऐवान सहाफ़त प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त फुलजी वासी ॿ पोरियत सगा सोट अली झथियाल उर्फ़ ॾाॾो ऐं सुहेल झथियाल कराची जे अयूब ॻोठ में सब्ज़ी विकिरो करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदा आहिनि, जिन खे अणॼातल पठान हथियार बंदन हथियारनि जे ज़ोर ते रोके फुर करण जी कोशिश कई, मज़ाहिमत ते गोलियूं हणी ॿिन्ही पोरियतनि खे रतोरत करे छॾियो। हुननि आईजी सिंध खां घुर कंदे चयो त पोरियतनि खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो।